बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम व्यूअर्स तव्हां ॾिसी रहिया आहियो एक्सेल अकेडमी ऑफ कंप्यूटर साइंस माया ख़लीक फयाज़। अॼु असां पढ़ंदासीं PHP जी सेंटेक्स खे। त PHP जो जेको कोड आहे उहो कहिड़े तरीक़े सां असां लिखंदासीं। PHP इज़ अ स्क्रिप्ट एग्ज़ीक्यूटेड ऑन अ सर्वर। PHP हिकिड़े क़िस्म जो स्क्रिप्ट आहे जेको सर्वर ते हलंदो आहे एंड द प्लेन HTML रिज़ल्ट इज़ सेंट बैक टू द ब्राउज़र। ऐं जेका ख़ाली HTML जो नतीजो हूंदो आहे सर्वर जेको आहे प्रोसेस कंदो आहे। प्रोसेस करण खां पोइ HTML जेको कोड थींदो आहे उहो मोकिलींदो आहे ब्राउज़र ॾे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त ब्राउज़र जेको आहे HTML जो कोड हलाए सघे थो। बेसिक सेंटेक्स कहिड़ो हूंदो आहे PHP जो, हाणे उन में तव्हां ॾिसो त असां PHP स्क्रिप्ट जेको आहे कहिड़ी बि जॻह ते यूज़ करे सघूं था। माना हिकिड़ी फाइल असां जॾहिं PHP जी ठाहियूं था त उन जे विच में HTML रखे वरी PHP रखूं, वरी HTML रखे वरी PHP रखूं, त माना असां कंहिं बि जॻह ते जेको आहे उहो कोड रखे सघूं था। उन खां पोइ PHP स्क्रिप्ट स्टार्ट्स विथ क्वेश्चन मार्क, उन खां पोइ PHP लिखंदासीं असां। ठीकु आहे, इन जो मतिलबु छा आहे त माना असां जेका ग्रेटर देन लेस देन जेके ॾींगियूं आहिनि ॿ असां वटि, ठीकु आहे, उहा लिखंदासीं। मिसाल जे तौर ते हीअ जेको आहे असां वटि ग्रेटर देन आहे, उन खां पोइ असां क्वेश्चन मार्क ॾींदासीं, उन खां पोइ असां PHP लिखंदासीं। हीअ जेके शयूं तव्हां लिखंदव इन्हनि जे विच में का बि स्पेस न आहे ॾियणी। उन खां पोइ विच में तव्हां कोड लिखंदव ऐं वरी जॾहिं PHP जो कोड तव्हांखे बंदि करिणो हुजे, हा जंहिंमहिल बंदि करणु चाहींदो तव्हां ओॾीमहिल वरी क्वेश्चन मार्क ऐं लेस देन ऐं ग्रेटर देन जी जेका अखर आहिनि असां उहे ई लिखंदासीं। ठीकु आहे, हीअ असांजो लेस देन आहे ऐं हीअ असांजो ग्रेटर देन आहे। ठीकु आहे, माना स्टार्ट जेॾीमहिल थींदो ओॾीमहिल लेस देन क्वेश्चन मार्क PHP लिखंदासीं ऐं जेॾीमहिल कोड असां बंदि कंदासीं उते असां वरी क्वेश्चन मार्क ऐं ग्रेटर देन लिखंदासीं। बिल्कुलु हिन तरीक़े सां हिते। ठीकु आहे, माना हिन विच में असां जेको आहे PHP जो कोड लिखंदासीं। ऐं फाइल एक्सटेंशन छा हूंदी आहे, माना PHP जी जेका फाइल असां सेव करणु वञूं था उहा फाइल आख़िर में छा लिखंदासीं, को बि नालो लिखंदासीं। मिसाल मां हिते लिखांसि थो hello.php लिखंदासीं। ठीकु आहे, हिन तरीक़े सां माना असां हुनखे एक्सटेंशन हमेशह PHP जी लिखंदासीं। ठीकु आहे, उन जे अंदरि असां साॻियो ॿुधो माना जेको HTML टैग ऐं PHP जा कोड्स हूंदा आहिनि उहे असां यूज़ कंदा आहियूं। सही आहे, हाणे हीअ हेठि जेको आहे स्क्रिप्ट असां हिकिड़ो लिखियो आहे हिते PHP जो, इन में असां वटि HTML डॉक टाइप HTML आहे। हिते फाइल शुरू कईसीं HTML जी, बॉडी शुरू कईसीं, हेडिंग शुरू कईसींसि, उन खां पोइ विच ते हिते मां PHP जो कोड लिखियो आहे, उन खां पोइ बॉडी बंदि कई आहे, उन खां पोइ मां HTML बंदि कयो आहे। हीअ हिकिड़ो सिंपल कोड आहे जेको PHP जो असां लिखियो आहे हिते। ठीकु आहे, उनखे एग्ज़ीक्यूट करे सघूं था। उहो कीअं एग्ज़ीक्यूट कंदासीं, इको जेको हूंदो आहे असांखे प्रिंट करण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। माना अगरि का बि शइ तव्हांखे PHP में प्रिंट कराइणी हुजे त पोइ तव्हां उनखे छा कंदोसि, उन लाइ तव्हां इको इस्तेमालु कंदव। ठीकु आहे, ऐं इको जो इस्तेमालु कंदासीं त उहा शइ असांजी प्रिंट थी वेंदी। ऐं हर स्टेटमेंट जेका हूंदी आहे उहा सेमी कॉलन सां बंदि थींदी आहे। असां अॻु में पढ़िया आहियूं C++ जे अंदरि, जावा जे अंदरि, मुख़्तलिफ़ जेके लैंग्वेजिस आहिनि उन में स्टेटमेंट टर्मिनेटर जंहिंखे चवंदा आहियूं उहो सेमी कॉलन हूंदो आहे। हीअ प्रोग्राम जेको आहे असां कॉपी कयो आहे, इनखे हलायूंसि। कीअं हलंदो, तव्हांखे यादि हूंदो त असां हिते ज़ैम्प इंस्टॉल कयोसीं ऐं ज़ैम्प खे पहिरीं स्टार्ट वठंदासीं, ज़ैम्प खे ऑन कंदासीं। असां हितां ज़ैम्प ऑन करणु लाज़मी आहे, छो त ज़ैम्प जे अंदरि वरी असां वटि अपाची सर्वर आहे, उनखे असां स्टार्ट कंदासीं। ठीकु आहे, हीअ अपाची सर्वर हिते मूं स्टार्ट कयोमांसि। ठीकु आहे, उन खां पोइ हाणे असां हलंदासीं C जे अंदरि। ठीकु आहे, लोकल डिस्क C ज़ैम्प जे अंदरि असां हिते ईंदासीं ऐं हिन जॻह ते HT डॉक्स आहे। ठीकु आहे, हिते असां माना मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम्स आहिनि या शयूं आहिनि असां स्टार्ट वठंदासीं। हिते नओं फोल्डर मां हिकिड़ो ठाहिणु चाहियां थो। ठीकु आहे, सपोज़ कयो हिते मां लिखांसि थो DIT लिखी करे पोइ उन जे अंदरि जेको आहे मां PHP जी फाइल सेव कंदुमि। ठीकु आहे, हाणे मां हिकिड़ो नोट पैड फ़िलहालु असां एडिटर मटाईंदासीं, चेंज कंदासीं ऐं उन जे लाइ असां जेको आहे विंडो 10 इंस्टॉल कई आहे। ठीकु आहे, पियो बि आहे, इंस्टॉल थियल आहे, लेकिन जस्ट हिकु डेमो प्रोग्राम आहे, उन जे लाइ पोइ मां हिते नोट पैड खोली आहे। हाणे हीअ जेको प्रोग्राम असां हुतां कॉपी करे खणी आया आहियूं कोड, उहो सॼो ही कोड आहे। ठीकु आहे, डॉक टाइप HTML वग़ैरह सॼो जीअं ॿुधायमि तव्हांखे। हाणे हिनखे असां सेव कंदासीं। सेव कंदासीं किथे,
सेव करण जी लोकेशन जेका उहा कहिड़ी आहे, हिन खे कॉपी कंदुमि हितां लोकेशन, ठीकु आहे, ऐं हिन जॻह ते अची उहा लोकेशन मां पेस्ट कंदुमि त हे वरी उन लोकेशन जे अंदरि अची वेंदो, ठीकु आहे। हाणे मां PHP जी फाइल जो जेको आहे नालो लिखंदोमांव, सपोज़ कयो hello world WORLD वर्ल्ड डॉट PHP, ठीकु आहे। मां हिते सेव कयोमांसि। हाणे इन तरीक़े सां मां हेलो वर्ल्ड जेको आहे उहो लिखियमि। हाणे इन खे असां सर्वर ते हलाईंदासीं। लोकल डिस्क जेका आहे असांजी, लोकल होस्ट, ठीकु आहे। होस्ट खां पोइ असां फॉरवर्ड स्लैश ॾेई फोल्डर ठाहियोसीं असां DIT जो, ठीकु आहे, ऐं उन जे अंदरि असां फाइल जो नालो लिखियोसीं hello world डॉट PHP। इंटर हणंदोमांसि त हीअ असांजी फाइल हली वेंदी। हाणे हीअ जेको आहे असांजी हेडिंग हुई, ऐं हीअ जेको आहे PHP जो फंक्शन आहे इको, हे उन जे अंदरि असां उनखे प्रिंट कयोसीं, ठीकु आहे। हलूं था अॻिते। उन खां पोइ असां अॻिते जॾहिं ईंदासीं उते लिखंदासीं केस सेंसिटिविटी। केस सेंसिटिविटी छा हूंदी आहे, माना अगरि असां PHP जे अंदरि को फंक्शन यूज़ करणु चाहियूं था, इन PHP कीवर्ड्स माना उते इफ, एल्स, वाइल, इको, ETC क्लासेस, फंक्शंस एंड यूज़र डिफाइंड फंक्शंस आर नॉट केस सेंसिटिव। माना मुराद छा आहे, अगरि तव्हां नंढी ABC में बि लिखो था तॾहिं बि कमु कंदा, वॾी ABC में लिखो था तॾहिं बि कमु कंदा, माना केस सेंसिटिव न आहिनि, ठीकु आहे। हाणे हेठि जेको आहे हिकिड़ो एग्ज़ाम्पल केस सेंसिटिव जे हिसाब सां हिन ॿियो लिखायो आहे असांखे, ठीकु आहे। हीअ W3 स्कूल जी वेबसाइट तां असां खयो आहे ट्यूटोरियल, ठीकु आहे। हाणे हिते फंक्शंस ऐं कीवर्ड्स जेके आहिनि केस सेंसिटिव न आहिनि, बाक़ी त चए थो हाउएवर ऑल वेरिएबल नेम्स आर केस सेंसिटिव, माना जेके वेरिएबल जा जेके नाला आहिनि उहे केस सेंसिटिव आहिनि, ठीकु आहे। हीअ प्रोग्राम मां हितां कॉपी कयां थो, साॻो नोटपैड में आयुमि, हिन खे मां न्यू प्रोग्राम कयां थो ऐं हिन जॻह ते मां पेस्ट कयां थो, ठीकु आहे। हाणे हिते प्रोग्राम जेको आहे मूं पेस्ट कयो आहे। हिन में ॾिसो था तव्हां इको जेको आहे वॾी ABC में लिखियलु आहे, नंढी ABC में लिखियलु आहे, E वॾी आहे, CH वॾी आहे, वरी O नंढी आहे। त माना हाणे असां हिननि जी रिज़ल्ट ॾिसणु चाहियूं था त कीअं रिज़ल्ट ईंदी। इन खे फाइल में अची, हीअ प्रोग्राम PHP जो आहे, ठीकु आहे। हीअ तव्हां ज़हन में थोरो रखंदा हलो त हिते खां वठी हेसि ताईं HTML कोड आहे, ऐं हितां हीअ PHP जो कोड आहे, ऐं हीअ वरी HTML जो कोड आहे, ठीकु आहे। हिन खे असां सेव कंदासीं। हाणे ॾिसो, यादि रखिजो त प्रोग्राम खे जॾहिं तव्हां सेव कयो त नेक्स्ट टाइम जॾहिं तव्हां उनखे ओपन कयो त उनजे नाले सां ई तव्हां उन प्रोग्राम खे जेको आहे खणी वठो, ठीकु आहे। हाणे हिते मां लिखांसि थो, प्रोग्राम जो नालो लिखां थो फंक्शन केस सेंसिटिव डॉट PHP। थोरो नालो वॾो आहे, ठीकु आहे, या सिर्फ़ु केस सेंसिटिव कयांसि थो मां। इन तरीक़े सां फंक्शन जो नालो, त जीअं असांखे ख़बर पए त प्रोग्राम जेको असां सेव कयो आहे उनजो मक़सदु कहिड़ो आहे। हाणे मां हिते सेव कयुमि हिन खे। हाणे हिन खे साॻियो हिते अची असां हलाए ॾिसूंसि त लिखियलु हुयो केस सेंसिटिव डॉट PHP। हाणे केस सेंसिटिव छा आहे, हाणे ॾिसो टिनी फंक्शन्स में असांखे आउटपुट मिलियो आहे, माना इट मीन्स इको अगरि वॾी लिखंदो तॾहिं बि को इशू न आहे, नंढी लिखंदो को इशू न आहे, अगरि नंढा वॾा अखर करे लिखंदो तॾहिं बि को इशू न आहे, ठीकु आहे। हलूं था अॻिते। इन खां पोइ वरी चए थो त जेके वेरिएबल आहिनि उहे केस सेंसिटिव आहिनि, माना असांजा फंक्शन ऐं कीवर्ड न आहिनि, पर वेरिएबल जेके आहिनि उहे केस सेंसिटिव आहिनि, ठीकु आहे। हाणे हिते ॾिसो चए थो मां 3 वेरिएबल डिफाइन कया आहिनि। डिफाइन हिकिड़ो थियल आहे पर यूज़ 3 वेरिएबल कया अथई। कलर आहे फंक्शन वेरिएबल जिनजी स्पेल नंढी लिखी अथई, हुन में रेड कलर आहे। माई कार इज़ कलर, माना माई कार इज़ रेड थींदो। माई हाउस, उन में वरी कलर जी स्पेल जेका आहे उन वॾी लिखी आहे। वरी उन खां पोइ माई बोट इज़ कलर, वरी उन में ॿी स्पेल लिखी अथई, ठीकु आहे। इन्हनि टिनी जे आउटपुट मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो आउटपुट असांखे मिलंदो, उहो कहिड़ो मिलंदो, फर्स्ट वन वारो। इन खे हलाए ॾिसूंसि असां, ठीकु आहे। हिते असां सपोज़ कयो न्यू कयूंसि था, पोइ इहो फंक्शन मां इहो कोड प्रेस कयो, वरी हिते मां सेव थो कयांसि नालो। हाणे हिन में मां वेरिएबल सेंसिटिव, ठीकु आहे, वेरिएबल सेंसिटिव, ठीकु आहे, डॉट PHP मां इन तरीक़े सां हिन खे सेव कयो आहे हिते, ठीकु आहे। हाणे सेव जो कयुमि। हाणे मां हिते हिन खे हलाए ॾिसांसि। हिते नालो लिखंदोमांसि वेरिएबल
हाणे हिते असां लिखूंसि था वेरिएबल सेंसिटिव डॉट PHP। हाणे एंटर हणंदुमि। हाणे हिते ॾिसो छा थो चवे थो माय कार इज़ अ रेड, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ असांखे हिते वार्निंग ॾिनी अथई त अनडिफाइंड वेरिएबल, माना हू त कलर जेको वेरिएबल हुयो हिन सां गॾु ही वारो उहो हुन यूज़ कयो आहे, उते असां हुनखे वैल्यू बि ॾिनी आहे, उहा असांजी एग्ज़ीक्यूट बि थी वियो आहे। पर असां हिकिड़ो वेरिएबल यूज़ कयो आहे जंहिंजी स्पेलिंग कैपिटल आहे ऐं उहो कैपिटल लिखण जे करे हुते असांखे वार्निंग ॾिनी थी त तव्हां जेको वेरिएबल यूज़ कयो आहे उहो डिफाइन ई न कयो आहे तव्हां हिते, माना अनडिफाइंड वेरिएबल आहे, माना तव्हां हिकिड़ो वेरिएबल जेको यूज़ था कयो उहो डिफाइन ई तव्हां न कयो आहे। ईअं ई साॻी वार्निंग ॾिनी अथई कलर COLOR वॾी लिखी आहे असां, उहो बि चए थो लाइन नंबर 9 ते जेको आहे तव्हां ही वेरिएबल यूज़ कयो आहे उनखे तव्हां डिफाइन न कयो आहे। मतिलबु त चवण जो मक़सदु इहो आहे त इन PHP जेके कीवर्ड्स आहिनि ऐं जेके फंक्शन्स आहिनि उहे असांजा केस सेंसिटिव न आहिनि, बल्कि वेरिएबल जेके आहिनि उहे असांजा केस सेंसिटिव। नंढी में लिखियो आहे वेरिएबल त असां नंढी में ई उनखे यूज़ कंदासीं, वॾी ABC में लिखियो आहे त उनखे वॾी ABC में। सपोज़ कयो हाणे हिते मां थोरो इनखे चेंज कयांसि थो, ठीकु आहे। हाणे मां हिते लिखांसि थो कलर, ठीकु आहे। हाणे कलर लिखण सां छा थींदो, मां हिते सेव कयोमांसि। हाणे असांजो ही एग्ज़ीक्यूट न थींदो, हाणे हिन ते असांखे वार्निंग मिलंदी ऐं ही कलर वारो जेको आहे असांजो, हाणे मां F5 रिफ्रेश हणांसि थो त हाणे ॾिसो न फर्स्ट ते वार्निंग आई आहे असांजो माय हाउस इज़ रेड, जेको आहे हुन ते वार्निंग ख़तमु थी वई आहे। इट मीन्स माना असांजा वेरिएबल जेके आहिनि उहे केस सेंसिटिव आहिनि ऐं उन्हनि खे जीअं तव्हां लिखो ईअं ई तव्हां उन्हनि खे यूज़ कंदव, ठीकु आहे। हलो साईं, अॻिते था हलूं। हाणे इन खां पोइ जेको आहे असांजो वेरिएबल डिक्लेरेशन कीअं थींदी। हाणे वेरिएबल डिक्लेरेशन जे अंदरि आहे, वेरिएबल छा आहे, वेरिएबल जस्ट लाइक ए कंटेनर आहे। कंटेनर मीन्स उन जे अंदरि का शइ असां स्टोर कंदा आहियूं, ठीकु आहे। क्रिएटिंग एंड डिक्लेयरिंग वेरिएबल्स इन PHP स्टार्ट्स विथ $साइन, माना PHP जो जेको वेरिएबल तव्हां लिखणु चाहींदव या जेको स्टार्ट कंदो उन सां उन जे अॻियां तव्हां छा ॾींदव $साइन, ठीकु आहे। $साइन माना छा थींदी, वेरिएबल जो नालो हूंदो उन खां पहिरीं $साइन ॾींदोसि, ठीकु आहे। हिन तरीक़े सां ही हिते मुख़्तलिफ़ वेरिएबल्स जेके आहिनि उहे डिक्लेयर थियल आहिनि। हाणे सपोज़ कयो हिते चए थो त $TXT माना नालो आहे वेरिएबल जो, ठीकु आहे। उन खां पोइ पहिरीं जेको आहे डॉलर ॾिनी अथई, हिते विच में का बि स्पेस न आहे ॾियणी, ठीकु आहे। उन खां पोइ उन जे अंदरि हेलो वर्ल्ड स्ट्रिंग आहे, जॾहिं स्ट्रिंग हूंदी आहे त असां डबल कोटेशन में बंदि कंदा आहियूं, ठीकु आहे। X = 5, हाणे इंटीजर टाइप आहे, असां हिन जे अॻियां टाइप का मेंशन न आहे कई। PHP जे अंदरि जेका टाइप आहे उहा असां मेंशन न आहियूं कंदा, ऑटोमेटिकली उहो डिटेक्ट करे वठंदी आहे त असां कहिड़ी डेटा हुन जे अंदरि यूज़ कयूं था, ठीकु आहे। Y $साइन आहे, नाला नंढा वॾा तव्हां लिखी सघो था। 10.5 हाणे फ्लोट टाइप आहे। C में अगरि तव्हां सिखिया हूंदो त C डेटा टाइप्स हूंदा आहिनि मुख़्तलिफ़, ठीकु आहे। After the execution of statements above, the variable TXT will hold the value। TXT जे अंदरि hello world हूंदो, X जे अंदरि 5 हूंदो ऐं जेको Y आहे उन जे अंदरि 10.5 हूंदो, ठीकु आहे। हाणे उन्हनि जे अंदरि असां मुख़्तलिफ़ वैल्यू जेके आहिनि ॾेई सघूं था। जॾहिं असां अखर ॾींदा आहियूं त उनखे असां डबल कोटेशन जे अंदरि बंदि कंदा आहियूं, ठीकु आहे। ॿियनि प्रोग्रामिंग लैंग्वेजिस जे अंदरि जेको वेरिएबल डिक्लेरेशन कंदा आहियूं उन में असां टाइप मेंशन कंदा आहियूं, हिते असां टाइप मेंशन न आहियूं कंदा, ठीकु आहे। रूल्स कहिड़ा आहिनि वेरिएबल खे हिन जे अंदरि, सेम रूल्स आहिनि तक़रीबन, पर हिते तव्हां थोरो हुननि खे शॉर्ट नेम बि ॾेई सघो था XY वांगुरु, डिस्क्रिप्टिव बि ॾेई सघो था, एज आहे, कार नेम आहे, टोटल वॉल्यूम वग़ैरह, ठीकु आहे। रूल्स फॉर PHP, अ वेरिएबल स्टार्ट्स विद $साइन, वेरिएबल शुरू थींदी डॉलर जी निशानी सां, फॉलोड बाय द नेम, उन जे पोयां वेरिएबल जो नालो लिखंदासीं। पोइ वेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ अ लेटर, वेरिएबल जो नालो जेको आहे उहो अखर सां शुरू थींदो, अंडरस्कोर कैरेक्टर ऐं अंडरस्कोर सां शुरू थींदो, ठीकु आहे। वेरिएबल कैन नॉट स्टार्ट विथ अ नंबर, माना वेरिएबल जो जेको नालो आहे तव्हां नंबर सां स्टार्ट नथा करे सघो। मिसाल जे तौर ते हिते तव्हां $साइन ॾेई करे ऐं उन खां पोइ 1 2 3 ईअं नथा लिखी सघो, या 1 2 3 माय नेम माय वेरिएबल, ठीकु आहे। अहिड़ो तव्हां जेको आहे उहो असां हिते नथा लिखी सघो, हीउ जेको आहे उहो ग़लति तरीक़ो आहे, ठीकु आहे। माना हिन जे अॻियां तव्हां नंबर वग़ैरह नथा ॾेई सघो। उन खां पोइ वेरिएबल जो नालो जेको आहे उन जे अंदरि अल्फ़ा न्यूमेरिक जेके आहिनि उहे कैरेक्टर्स हूंदा आहिनि, उहे यूज़ कंदा आहिनि उन में, माना A खां Z ताईं तव्हां ॾेई सघो था, नंबर ॾेई सघो था ऐं जेको आहे अंडरस्कोर ॾेई सघो था।
इहे जेके आहिनि अल्फ़ा न्यूमरिक ॾेई सघो था। वेरिएबल जो नालो जेको हींअर असां पढ़ियोसीं केस सेंसिटिव आहे, माना एज नंढी ABC में एज वॾी ABC में ॿई जेके आहिनि उहे असांजा ॿई मुख़्तलिफ़ वेरिएबल आहिनि, माना हिकिड़ो वेरिएबल इहे न आहे। ठीकु आहे, हाणे असां हेठि हलूं था। मिसाल हिकिड़ो टेस्ट करे ॾिसूं था असां हिन में W3 स्कूल्स जी वेबसाइट तां असां मटीरियल खणूं था। ठीकु आहे, न्यू फाइल सेव कयूंसि। ठीकु आहे, हाणे हिते सेव कयांसि। हाणे हिन जो नालो मां अहिड़ो लिखंदुमि जीअं माना मां सुभाणे हलायां त मूंखे ख़बर पए। हाणे मां वेरिएबल एग्ज़ाम्पल थो लिखां। ठीकु आहे, एग्ज़ाम्पल डॉट PHP। ठीकु थियो, हाणे मां हिते वेरिएबल जो एग्ज़ाम्पल लिखियो आहे, सेव कयोमांसि। हाणे वरी जॾहिं मां स्टार्ट वठंदुमि हिते इन जॻह ते, त पोइ मां लिखंदोमांसि वेरिएबल एग्ज़ाम्पल डॉट PHP। ठीकु आहे, आई लव W3schools.com। माना हाणे हिन में जेको असां वेरिएबल डिफाइन कयोसीं उहो हुनजे अंदरि अची वियो। ठीकु आहे, इन तरीक़े सां माना असां मुख़्तलिफ़ वेरिएबल डिक्लेयर करे उन्हनि खे यूज़ करे सघूं था। डायरेक्ट डॉलर साइन ॾेई करे असां डबल कोटेशन में बि यूज़ करे सघूं था। ॿाहिरि अगरि असांखे लिखिणो आहे, ॿ शयूं टे मिलाइणियूं आहिनि, त पोइ असां डॉट ॾींदासीं इन स्ट्रिंग जे अॻियां, इन खे डॉट ॾेई उनखे कॉन्केटिनेट कंदासीं, माना उन्हनि खे मिलाईंदासीं। हिते आई लव लिखी, हिते डॉट टेक्स्ट वेरिएबल ॾिनोमांसि डबल कोटेशन खां पोइ, वरी हिते आख़िर में अजब ॾिनी, माना ॿ स्ट्रिंग्स असां अगरि मिलाइणु चाहियूं था त उहे असां हिन तरीक़े सां करे सघूं था। ठीकु आहे, PHP लूज़ली टाइप्ड लैंग्वेज आहे। लूज़ली टाइप्ड माना जहिड़ो तव्हां वेरिएबल ॾींदो उन में तव्हांजी डेटा ओड़ी स्टोर थी वेंदी। स्ट्रिंग ॾींदव त वेरिएबल स्ट्रिंग थी वेंदो, इंटीजर ॾींदव त वेरिएबल इंटीजर, बुलियन ॾींदो त बुलियन थी वेंदो। ठीकु आहे, अगरि तव्हां हुनखे चेंज नथा करणु चाहियो त पोइ असां स्ट्रिक ऐं नॉन स्ट्रिक जा जेके कीवर्ड्स आहिनि उहे यूज़ कंदासीं, जेके फर्दर असां डिस्कस कंदासीं। ऐं इन खां पोइ स्कोप ऑफ वेरिएबल थींदो आहे, उहो बि इंशाल्लाह जल्दी असां उन ते डिस्कस कंदासीं। ठीकु आहे, वीडियो तव्हांखे अगरि पसंदि आई हुजे त चैनल सब्सक्राइब कंदा, वीडियो लाइक कंदा, बेल आइकॉन ज़रूरु प्रेस कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। तमामु घटि व्यूज़ आहिनि, छो त सिंधी चैनल आहे, तंहिंजे करे तव्हां अगरि ताउन कंदा, साथ ॾींदा त चैनल इंशाल्लाह ग्रो कंदो। ऐं असां बि महिनत कयूं था ऐं कोशिशि आहे त ग़लतियुनि खां थोरो घटि करे अॻिते तव्हांजे लाइ सुठियूं सुठियूं शयूं जेके आहिनि हिन में ऐड कयूं वञनि। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।